अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम पॉलिटिकल टॉक में आया तव्हांजो मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन, मुल्क के अंदर हुक्मराननि तरफ़ां नए सिरे वरी आदमशुमारी कराइण जो ऐलान कियो वियो आहे। 1998 खां पोइ अॼु जेको कुझु वक़्तु अॻु में जेका आदमशुमारी जेका बार बार कैंसिल थींदी रही, उहा कराइण जो ऐलान कियो आहे ऐं हुकूमत चयो आहे त ईंदड़ अगस्त में आदमशुमारी कई वेंदी। इन समेत समूरनि इशूज़ ते मुल्क जी मौजूदा सूरत हाल ते असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां गॾु महिमान मौजूदु आहिनि, सियासी तज़िया निगार ऐं राइटर मोहतरम इंजीनियर नसीर मेमन साहब। नसीर साहब, तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में वेलकम था चऊं। कीअं पिया ॾिसो, बार बार आदमशुमारी कैंसिल थींदी रही आहे ऐं हाणे वरी ऐलान कयो आहे ईंदड़ अगस्त में आदमशुमारी थींदी, त वाक़ई आदमशुमारी थियण जा के चांस आहिनि? ऐलान खे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, कल्ह CCI में इहो डिसीजन थियो आहे। हूअं त CCI हिकिड़ो रेस्पॉन्सिबल इदारो आहे पाकिस्तान जो, सो उसूली तौर ते असांखे उमेद रखणु घुरिजे त हाणे सेंसस थिए, पर जेको माज़िया तजुर्बा आहिनि त उहे थोरो उनजे करे शक बि थिए थो। कुझु वेस्टेड इंट्रस्ट अहिड़ा आहिनि जेको नथा चाहिनि त पाकिस्तान में आदमशुमारी थिए। 1998 वारी आदमशुमारी खां पोइ उसूलनि 2008 में 10 सालनि जो जेको कॉन्स्टिट्यूशन रिक्वायरमेंट आहे त उन ते आदमशुमारी थियणु घुरिजे। ख़ुदि 1998 वारी बि लेट थी, उहा टाइम ते कान थी। ऐं मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त आदमशुमारी न थियण सां सिंध जे माण्हुनि खे इलाही नुक़सानु आहे। उनजो रीज़न इहो आहे त पोयनि 10-12 सालनि में जेका आदमशुमारी वधी आहे उन जे नतीजे में ख़ासि तौर ते मां ॿिनि हवालनि सां चवंदुसि। हिकिड़ो रिसोर्सिस जी डिस्ट्रीब्यूशन, जेका पाकिस्तान में अञा बि उनजो वॾो हिसो पॉपुलेशन ते थो थिए। हींअर जेको NFC अवार्ड आहे उन में पॉपुलेशन खे अलावा ॿियनि पैरामीटर्स खे वेटेज मिलियो आहे, पर बुनियादी तौर ते तव्हां उनजो बल्क ॾिसंदो त अञा पॉपुलेशन ते आहे। उनखां पोइ जेका असेंबलियुनि में या हेठि लोकल बॉडीज़ में सीटुनि जी एलोकेशन आहे उहा पॉपुलेशन ते आहे। उनखां पोइ तव्हां सिविक कम्युनिटीज़ में जेका डिस्ट्रिक्ट जी जेका एलोकेशन थिए थी उहा पॉपुलेशन ते आहे। सो इहा जेकर सेंसस नथो थिए त सिंध में जेका पोइ 10-12 साल में डेमोग्राफिक डेवलपमेंट थी आहे या जेको ख़्यालु आहे त भई सिंध में हिकिड़ो पॉपुलेशन उनखां पोइ वधी आहे, त उन सां मैचिंग रिसोर्सिस ऐं रिप्रेज़ेंटेशन इन ॿिन्ही में सिंध नुक़सान थी खाए। न रिसोर्सिस था असांखे उन हिसाब सां मिलनि, न असांखे रिप्रेज़ेंटेशन थी मिले। सो मां पर्सनली सम्झां थो त सिंध जे सायावंदनि खे, सिंध जी सियासी धुरियुनि खे, पीपुल्स पार्टीअ खे, मीडिया खे हिकु आवाज़ थी चवणु घुरिजे त सेंसस करायो, ट्रांसपेरेंट साफ़ शफ़ाफ़ करायो, अहिड़ी करायो जिते सभई धुरियूं भरोसो कनि, अहिड़े तरीक़े सां करायो जो माण्हुनि खे शक न थियनि। त मुंहिंजे ख़्याल में सेंसस थियणु घुरिजे, पर हाणे माज़िया तजुर्बा थोरा तलख़ आहिनि, तंहिंजे करे अञा हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क आहे। अच्छा, इन जी तव्हां माज़िया तजुर्बा तलख़ आहिनि, हिकिड़ो क्वेश्चन मार्क आहे, त माज़िया तजुर्बनि में हिकिड़ी इहा बि ॻाल्हि साम्हूं आई आहे त मीडिया जो इन मामले ते आदमशुमारी लाइ को फोकस न रहियो आहे। जेके सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि जो बि आदमशुमारी लाइ को वॾे में को आवाज़ न उथारियो आहे। गवर्नमेंट जो रवैयो आहे त बार बार उन्हनि रद्द कयूं आहिनि आदमशुमारी खे, त इनखे कीअं कजे? असल में छा थियो आहे त कुझु इशूज़ असां वटि जिन ते वॉइस घणो थियो आहे। मिसाल तौर तव्हां ॾिठो कालाबाग डैम ते हिकिड़ो बैन था, वॉइस आहे, माण्हू एजुकेटेड आहिनि, माण्हुनि खे अंदाज़ो आहे त कालाबाग डैम या को बि वॾो डैम छो न ठहणु घुरिजे, त हुन ते हिकिड़ो व्यू ठही वियो आहे सोसाइटी में। पोइ तव्हां NFC ते ॾिठो, हिकिड़ो व्यू ठहणु शुरू थियो, माण्हुनि NFC ते ॻाल्हायो, NFC ते लिखणु शुरू थियो, NFC ते तव्हां प्रोग्राम कया, ॿियनि इदारनि कया, त हिकिड़ो व्यू ठहणु शुरू थियो। हाणे सेंसस जीअं त 10 साल जी एक्सरसाइज़ आहे ऐं वेझे माज़ीअ में न थी आहे, हीउ जेको सिंध में ख़ासि तौर ते मां चवंदुसि मीडिया जो जेको उभार आहे उन खां पोइ ही पहिरीं सेंसस थियण वारी हूंदी। पॉलिटिकल इशूज़ जे हवाले सां सियासी धुरियुनि जो त रोल आहे ई आहे, पर जेका मास मोबिलाइज़ेशन जो हींअर वॾे में वॾो सोर्स थी पियो आहे उहा सिंध जी मीडिया आहे। सो सेंसस जीअं त पास्ट में सिंधी मीडिया जे इन उभार खां पोइ पहिरियों भेरो पियो थिए, त अञा ताईं असांखे हुन ते फोकस नथो नज़र अचे। मुंहिंजे ख़्याल में तव्हां जहिड़नि दोस्तनि खे घुरिजे त हाणे डेमोग्राफी जे हवाले सां सेंसस जी इम्पोर्टेंस ते मुसलसिल माण्हुनि खां ॻाल्हाइनि, एक्सपर्ट्स खां ॻाल्हाइनि, ॿियनि पॉलिटिकल लीडरशिप खां ॻाल्हाइनि, त हिकिड़ी राया माहमार थिए, हुकूमत ते दबाव पए त इहा माण्हुनि जी डिमांड आहे। सो मीडिया इन में तमामु वॾो स्ट्रांग रोल प्ले करे सघे थी। ईंदड़ 2-4 महीननि में मुंहिंजो ख़्यालु आहे कि तव्हां जहिड़नि दोस्तनि हिमत कई त कालाबाग डैम ऐं NFC वांगुरु सेंसस वॾो इशू थी अचे। जीअं तव्हां NFC जो बार बार ज़िक्र पिया कयो, त NFC अवार्ड ते सयूं थियण बावजूद बि जेके 7 जेके ख़िदमतुनि एवज़ टैक्स उगाइणी हुई, उहो मामिलो त अञा ताईं निबेरजी न सघियो। वरी कमेटी क़ाइमु कई वई आहे। इहा हिकिड़ी वॾी बदकिस्मती आहे रऊफ़, त हिन मुल्क में जेके हाईएस्ट लेवल जा इदारा हिकिड़ा डिसीजन कनि था, उन्हनि जी हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल हैसियत बि थी वेंदी आहे, पोइ इम्प्लीमेंट न थींदा आहिनि। मिसाल तौर 91 जो अकार्ड आहे, 91 जे अकार्ड खे कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन आहे, असेंबली जे एक्ट तहत उहो अमल में आयो, पोइ इरसा एक्ट तहत इरसा ठही, उन हिसाब सां जेको उन्हनि जो रोल हुयो उहो पुठीअ भर उछलायो वियो। हाणे 91 जे अकार्ड ते अमल नथो थिए, हाणे थिए थो टिरखो फार्मूलो, कॾहिं को ॿियो फार्मूलो, कॾहिं विज़ारती फार्मूलो। त मुंहिंजो ख़्यालु आहे त इन ते त सिंध जे माण्हुनि खे, सिंध जी हुकूमत खे बिल्कुलु क्लियर वॉइस रखणु घुरिजे त हीउ कॉन्स्टिट्यूशन वायोलेशन आहे। सो इन हिसाब सां NFC ते ही जेको कुझु थिए पियो, इहो कॉन्स्टिट्यूशनल वायोलेशन आहे। हाणे
छो त इहा कॉन्स्टिट्यूशन में जेको प्रोसेस एग्रीड हो उन जे थ्रू डिसीशन्स थिया आहिनि, चइनि सूबनि जे नुमाइंदनि उनखे सेलिब्रेट कयो आहे, वफ़ाक़ी हुकूमत सेलिब्रेट कयो आहे, डेमोक्रेटिक गवर्नमेंट उनखे पंहिंजी वॾी अचीवमेंट काउंट करायो आहे। हाणे जेकर इम्प्लीमेंट नथो थिए त मुंहिंजो ख़्याल आहे त इहो कॉन्स्टिट्यूशनल वायोलेशन आहे।